अस्सलाम वालेकुम। उमेद त सभु दोस्त ठीकु हूंदा। अच्छा, कुझु दोस्तनि पहिरीं मैसेज कयो त उन्हनि खे इम्पोर्ट वायलेट करणु न पियो अचे सम्झ में, स्टिल सम्झ में न आयो एंड एयर ड्रॉप कीअं कैश कजे, या असां पहिरीं BLD पंहिंजे पॉकेट मां छो ॾियूं हिनखे, त उन जे लाइ थोरो ई वीडियो मां ॿीहर शेयर करे रहिया आहियां। ॾिसो हिते लव वायलेट वायलेट जो ऑप्शन थो अचे। जेसे वायलेट ते ईंदव त तव्हांखे हिते 00 शो थींदो। ठीकु आहे, हिन में कुझु फंड आहे बट तव्हांखे 00 शो थींदो। ठीकु आहे, हिन में हिते डिपॉज़िट एड्रेस आहे। इन डिपॉज़िट ते क्लिक कंदव त तव्हांखे हिन जे अंदरि हिकु एड्रेस रिसीव थींदी। हिन ते कॉपी करे हिन एड्रेस खे हितां एंड इन ते पंहिंजो BFIC एंड BLD, हाणे BFIC एंड BLD किथां ईंदा, इन जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे, कॉइन स्टोर ते एक्सचेंज ते वञिणो आहे। हिते जैसे कॉइन स्टोर ते एक्सचेंज ते ईंदव त हिन में पंहिंजे पॉकेट मां एटलीस्ट $30 तव्हां हिन में डिपॉज़िट कयो। 30 न 25 25 हिन जे अंदरि ट्रांसफ़र कयो। हिते एसेट जो ऑप्शन थो अचे। हिन एसेट ते जैसे क्लिक कंदव त हिन में तव्हांखे हिन जी डिपॉज़िट एड्रेस शो थींदी। सिंपल हिन एड्रेस ते क्लिक कयो एंड एड्रेस ते अचण खां पोइ हिते USDT जो ऑप्शन आहे। हिन USDT ते क्लिक कंदव। हिते नेटवर्क खणंदव, जंहिं बि चइनि था तव्हां हिन जे अंदरि बाइनेंस मां था आणियो त BEP20 या BEP20 खणो। हिन जे अंदरि जेका डिपॉज़िट थींदी उहा तव्हांजी फ्री थींदी। ठीकु आहे, डिपॉज़िट करण खां पोइ सिंपल तव्हांखे छा करिणो आहे, हिन जे अंदरि ट्रेड जो ऑप्शन थो मिले, हिते स्पॉट ट्रेडिंग। ठीकु आहे, हिन ते सिंपल क्लिक कंदव एंड हिते BLD और हिते पेयर आहे BLD एंड USDT। ठीकु आहे, हिन ते सिंपल क्लिक कंदव एंड तव्हांखे हिते ॿियो को हूंदो, मे बी चेंज हुजे, हीअं हुजे, BTC USDT हुजे तव्हांजे हिन में स्क्रीन में फ़ोन में, त हिन ते सिंपल क्लिक कंदव एंड हिते सर्च कंदव, ऑल ते क्लिक कंदव हिते एंड हिते सर्च कंदव BLD एंड हे अची वियो BLD USDT। हिन ते ईंदव एंड हिते बाय ते अची करे हिते जैसे $25 लिखंदव त एटलीस्ट तव्हां हिन में $22 लिखंदव, $22 जो ही बाय कंदव। ठीकु आहे, $22 जो ही बाय कंदव। उन खां पोइ BFIC ते ईंदव त हिन में लिखंदव BFIC। हिते BFIC ते क्लिक करण खां पोइ हिन में तव्हां जैसे $23 जी BFIC बाय कंदव। हिते प्राइस जे हिसाब सां BFIC बि शो थी वेंदी तव्हांखे केतिरी मिले। पोइ इहा BFIC जेॾी महिल बाय थी वञे एंड हिते विथड्रॉ ते क्लिक कंदव, ऑन चेन ते क्लिक करे हिते एंड हितां उहो तव्हांजो कॉइन्स शो थींदो, लाइक BFIC BLD जो कोई बि कॉइन शो त हिते टोकन उहो सिलेक्ट कंदव एंड हिन खे खणी ईंदव पंहिंजो लव वॉलेट में। लव वॉलेट में अचण खां पोइ सिंपल तव्हां हिन ते एयर ड्रॉप सेक्शन ते क्लिक कंदव। एयर ड्रॉप डिटेल्स ते अची करे एंड जैसे हिते एयर ड्रॉप डिटेल ते क्लिक कंदव त हिते तव्हांखे शो थींदो हिन टाइप। ठीकु आहे, जैसे अचे त हिते सभ खां पहिरीं BLD वारो थो अचे। इन ते क्लिक कंदव प्रोजेक्ट ते एंड हिन जे मथां थो अचे एक्टिव स्टेकिंग। जैसे एक्टिव स्टेकिंग ते क्लिक कंदव त तव्हांजो जेको BLD हूंदो उहो हितां डिटेक्ट थींदो $1.5 जे वर्थ जो। पोइ हुन में 10 BLD वञनि या 0.3 सेंट वञनि, वाट एवर जेतिरो बि हुजे। हिन में $3 जे वर्थ जो ईंदो। हिन में स्टेटमेंट लिखियलु आहे। हे छो जो 2 प्रोजेक्ट्स आहिनि, लव वॉलेट ऐं BLD, ॿई इकठे आहिनि हे प्रोजेक्ट, त तव्हांजो हितां $3 जे वर्थ जो कटिजी वेंदो। जैसे कटिबो त ही जेको $80 तव्हां इंस्टेंट रिसीव करे सघंदव, तव्हांखे इंस्टेंट मिली वेंदो। जैसे ही मिली वेंदो आहे $80 त तव्हां हिन खे किथे बि यूज़ करे था सघो। हाणे ॻाल्हि थी अचे इहो $80 त तव्हांखे मिलियो, $80 हिन जो तव्हां यूज़ेज वठी था सघो, बट जेके ॿिया प्रोजेक्ट्स आहिनि हिननि जो छा थींदो। हाणे जैसे हिन प्रोजेक्ट्स ते ईंदव, मिसाल मां हिन ते थो अचां एंड हिन जो कूपन जनरेट थो कयां। 3 ॾींहं हिन जो टाइम पीरियड आहे। 3 ॾींहंनि जे अंदरि हे हर महीने तव्हांखे नओं कूपन पियो मिलंदो 10%। जैसे कूपन जनरेट थियो, जेकॾहिं मां उन कूपन खे यूज़ कयां थो
प्रोजेक्ट जे अंदरि जेसि प्रोजेक्ट हिन वक़्त ताईं एक्सचेंज लाइव न आई थी, जेकॾहिं लाइव थी वञे त असां हिन कूपन खे हुन एक्सचेंज जे अंदरि यूज़ करे एंड उतां हिन मां $80 कढी सघूं था। अदरवाइज़ जेकॾहिं असां प्रोजेक्ट लाइव नथी करे जे कंपनी 30 डेज़ जे अंदरि, त पोइ असां छा कंदासीं, हिन कूपन जा $80 असां विथड्रॉ करे सघंदासीं। हीअ जेके आहिनि इहे असां जेको अमाउंट आहे इहा असां कैश करे सघंदासीं। त इन जो प्रोसेस ईअं ई रहंदो। हाणे फस्ट ऑफ ऑल जेके दोस्त सोचनि था त असां $25 to $30 पंहिंजे पॉकेट मां छो ॾियूं, त ॾिसो जेकॾहिं कुझु शयूं सिखण लाइ बि मिली वेंदियूं तव्हांखे, छो जो हिन सां पोइ तव्हांखे टच में रहणो पवंदो कुझु डॉलर्स जे लाइ, एंड काफ़ी सारियूं शयूं एक्सपीरियंस करे सघंदव। एंड ॿियो ही जेकी अमाउंट आहे जेका इंस्टेंट असांखे मिले थी, जेकॾहिं $25 ॾेई करे ऐं असां हिन मां $55 रिसीव करे था सघूं, पोइ बि असांखे प्रॉफिट आहे। सो वधीक तव्हांजी पंहिंजी दिलि आहे, जेकॾहिं जेके दोस्त करणु चाहिनि त वेल एंड गुड आहे, जेकॾहिं नथा करणु चाहियो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। हीअ पोइ छा थींदो, बर्न थी वेंदो, जैसे बर्निंग थी वेंदी त वापसि तव्हां हिन खे एक्सेस करण जे लाइ एलिजिबल न हूंदव। थैंक यू सो मच।